वइज़ा क़ील लहुम ला तुफ़्सिदू फ़िल अर्ज़ क़ालू इन्नमा नहनु मुसलिहून सदक़ल्लाहुल अज़ीम। ऐं जॾहिं खेनि चइबो आहे त ज़मीन ते फ़साद न करियो त चवंदा आहिनि त बेशक असां ई इस्लाह कंदड़ आहियूं। इन ॻाल्हि खे नज़र में रखंदे हिकिड़ो सवाल थी सघे थो त हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जा क़ातिल केरु हुआ? यहूदी, ईसाई, सेक्युलर, मुलहद, क़ौम परस्त देशी या फितना फ़रोश मुल्ला? इस्लाम खे ख़तरो बि कंहिं मां न पर दीन जे नाले ते धंधो कंदड़नि मां आहे। आङिरियुनि ते ॻणण जेतिरा माण्हू छॾे करे अक्सर ॾिसबो त मज़हबी ठीकेदार पाण सॻोरनि जी तालीमात खां कोहे दूर आहिनि। अहिड़ा माण्हू कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि, माण्हुनि सां ठगियूं कंदा आहिनि ऐं ॿियनि इंसाननि जा हक़ खाईंदे ॿियूं बि अनेक बुरायूं जेके हिते नथियूं ॿुधाए सघजनि कंदे पंहिंजा फ़र्ज़ अदा न कंदा आहिनि। उहे रुॻो हराम खाई ॿियनि ते